हज़रत साईं राशिद रहमतुल्लाह अलैह पागारा बुजुर्ग जेके गुज़रिया आहिनि। हज़रत साईं ख़लीफ़ा साहब जन साईं ख़लीफ़ा अहमदीन नवर अल्लाह मरकज़ हो कन ॾिठा हूंदा उहे फरमाईंदा हा जीअं हज़रत पीरान पीर पंहिंजे वक़्त जो पीरान पीर हो। पीरान पीर माना पीरनि जो बि पीर माना मुर्शिदनि जो बि मुर्शिद। त ईअं हज़रत साईं मोहम्मद राशिद पाक रहमतुल्लाह अलैह पंहिंजे दौर जा पीरान पीर। ऐं असांजो वरी ॻाल्हि ॿी अची वई आहे जेका आहे अलहमदुलिल्लाह असांजो सिलसिलो क़ादरी सिलसिलो माना असांजे तसव्वुफ़ जो इल्म बातिनी जे इल्म जो वॾो मुर्शिद बुज़ुर्ग असांजो हज़रत पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी आहे। तंहिं करे उन जी निस्बत आहे जीअं मसाइलनि जा इमाम आहिनि। हनफी मसलक उन जो वॾो इमाम अबू हनीफ़ा आहे उन जी निस्बत आहे। शाफ़ी मसलक इमाम शाफ़ी वॾो आहे उन शाफ़ी। हम्बली मसलक इमाम अहमद बिन हम्बल वॾो आहे। अहिड़े नमूने निस्बत थींदी आहे वॾे जी। असांजो सिलसिलो हिते अलहमदुलिल्लाह सिंध में न पर केच मकरान ताईं ऐं हिंदुस्तान ताईं क़ादरी सिलसिलो वॾे में वॾो सिलसिलो आहे। मां पंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी कयां थो तव्हांखे। मां जॾहिं हज़रत साईं बेर शरीफ़ वारनि साईं नवर अल्लाह मरकज़ हो वटि पढ़ंदो हुउसि त उन पढ़ण जे दौरान मां हज़रत साईं खे अर्ज़ु कयो साईं मां कहिड़ो अमल ॾसियो वज़ीफ़ो ॾसियो जो मुंहिंजो ख़ात्मो अलाह कलमे सां ईमान सां करे। अदा असुल शइ इहा आहे न ईमान ऐं कलमे सां ख़ात्मो थियुसि पोइ इहो जन्नत में ज़रूरु वेंदो। उमेद त इहा त सिधो जन्नत में वेंदो हलियो पर जे न के लाणा ॾियणा हूंदसि बि आख़िर जन्नत में वेंदो। हदीस पाक में अचे थो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था नबी बि शफ़ाअत कंदा शहीद